नाज़रीन, वॾे वज़ीर जी सदारत हेठि इजलास थियो आहे। इजलास में बोर्ड सूरत हाल जो जाइज़ो वरितो वियो आहे। वॾे वज़ीर जी सदारत हेठि वज़ीर आला हाउस में बोर्ड मुतासिरनि जे मसइलनि जे हल लाइ जोड़ियल राब्ता कमेटी जो इजलास थियो आहे। इजलास में सूबाई वज़ीर, कोर, पाक नेवी जा इंजीनियर ऐं एयरफोर्स जा ऑफिसर शरीक थिया आहिनि। इजलास में वॾे वज़ीर खे मुख़्तलिफ़ शहरनि मां पाणी नेकाली ऐं इमदादी सरगर्मियुनि बाबति ब्रीफिंग ॾिनी वई। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो त बोर्ड मुतासिरनि जा मसइला हींअर खां ई हल करणा पवंदा। दरिया मां पाणी घटि थी रहियो आहे। हाणे शहरनि मां बि पाणी नेकाल करे सघूं था। नाज़रीन, अवांखे हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ ॾेई रहिया आहियूं त वॾे वज़ीर जी सदारत हेठि इजलास थियो आहे। इजलास में बोर्ड सूरत हाल जो जाइज़ो वरितो वियो आहे। वॾे वज़ीर जी सदारत हेठि वज़ीर आला हाउस में बोर्ड मुतासिरनि जे मसइलनि जे हल लाइ जोड़ियल राब्ता कमेटी जो इजलास थियो आहे। इजलास में सूबाई वज़ीर, कोर, पाक नेवी जा इंजीनियर ऐं एयरफोर्स जा ऑफिसर शरीक थिया आहिनि। इजलास में वॾे वज़ीर खे मुख़्तलिफ़ शहरनि मां पाणी नेकाली ऐं इमदादी सरगर्मियुनि बाबति ब्रीफिंग ॾिनी वई। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त बोर्ड मुतासिरनि जा मसइला हींअर खां ई हल करणा पवंदा। दरिया मां पाणी घटि थी रहियो आहे। हाणे शहरनि मां बि पाणी नेकाल करे सघूं था।